अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है एजुकेशन इन फोकस ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में सिंध जी तालीम जे हवाले सां हिकिड़ो ओवरऑल सूरत हाल जो जाइज़ो वठणु था चाहियूं। सिंध जी तालीम में सियासी तौर ते असां ॾिसणु था चाहियूं त छा प्रॉब्लम्स आहिनि, सियासत ऐं सियासी इदारनि जो किरदारु सिंध जी तालीम जी तबाही में केतिरे हद ताईं रहियो आहे ऐं हुनखे बहितर करण जे लाइ या हुनखे ठाहिण जे लाइ कीअं हिन जो किरदारु थी सघे थो। नंबर 1। नंबर 2, असां इहो ॾिसणु था चाहियूं त सिंध जी जेका बुनियादी तौर ते असां ॾिसूं था त तालीम जी सूरत हाल जंहिंखे मुख़्तलिफ़ जेका सर्वेज़ आहिनि, मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स आहिनि, जंहिंजे हवाले सां असांखे ख़बर थी पए त तमामु ख़तरनाक हद ताईं ख़राबु थी चुकी आहे। हुन जा रीज़न्स छा आहिनि ऐं हुनखे बहितर कीअं करे सघिजे थो, हिन सॼे सूरत हाल ते असां गुफ़्तगू करण जे लाइ पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे प्रोफेसर डॉक्टर सिराज सियाल साहब खे। पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडे जाम में। हुननि खां पुछूं था त हू सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि ऐं बहितरी जे लाइ बि हुननि खां पुछूं था त हीअ सॼी सूरत हाल बहितर कीअं थी सघे थी। सिंध जेको ॿियनि सूबनि में तालीम जे हवाले सां पहिरों कॾहिं हिकिड़ो तमामु मिसाली हिन जो किरदारु रहियो आहे, पर हाणे असां ॾिसूं था त शायदि उहा सूरत हाल असांखे नज़र नथी अचे। त वापसि जेका असांजो जेको हिकिड़ो दौरु हुयो हुनखे हासिलु कीअं करे सघूं था, हिननि सभु इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सर, मां तव्हांखां पुछणु थो चाहियां त तव्हां रीज़न्स छा था ॾिसो जेका असां मुख़्तलिफ़ सर्वेज़ जी रिपोर्ट बि ॾिसूं था, मुख़्तलिफ़ जेका आहिनि असांजा आर्टिकल्स बि अचनि था, हू कोट था कनि त सूरत हाल तमामु ख़तरनाक आहे, तमामु ख़राबु आहे। तव्हां कीअं था ॾिसो इहा सूरत हाल जेका हिन लेवल ताईं कीअं पहुती आहे? ॾिसो, सभ खां पहिरीं त इन ॻाल्हि ते गौर करणु खपे त का बि तबाही या चङाई एट वंस न थींदी आहे। हिकिड़ो प्रोसेस घुरिबल हूंदो आहे कंहिं शइ खे तबाह थियण में या उनखे वरी बहितर थियण में। सिंध जी तालीम गुज़िश्ता 30-40 सालनि खां वठी ॾाके बॾाके तबाह माण्हू चवनि था थी आहे, पर मुंहिंजो ज़ाती राय हीअ आहे त तबाह कई वई आहे। छाकाणि थी आहे मतिलबु का ग़लती थी, का मिसमैनेजमेंट थी, मिसमैनेजमेंट ग़लती आर्ज़ी थींदियूं आहिनि, नतीजा हुनजा आर्ज़ी ईंदा आहिनि। हीउ लगातार हिकिड़ो अमल आहे सिंध जी तालीम खे तबाह करण, बर्बादु करण जो, ऐं उहो बाज़ाब्ता ऐं बाक़ाइदा कयो वियो आहे। मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन हूंदो, पर मां फ़िलहालु तव्हां खां चाहियां थो तव्हां हिनखे कंटिन्यू कयो। कंहिं कयो आहे? असांजा पंहिंजनि जी ॻाल्हि था कयो, ॿाहिरनि जी ॻाल्हि था कयो, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ नाला हूंदा आहिनि, त तव्हां हिन सूरत हाल ते कंहिं ते चवंदो, पर तव्हां भली कंटिन्यू कयो हिन हवाले सां। चाहींदुसि त इन ॻाल्हि ते गौर थिए त तबाही खे जेकर असीं डिसइंटीग्रेट करे हुनखे टोड़ियल ॻाल्हायूं, तबाही जनरल टर्म आहे। तबाही माना छा? मिसाल तौरु मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको करिकुलम आहे, असांजो निसाब आहे, उहो टोटली चेंज कयो वियो। उन में सिधी तरह सां को बि न टीचर इन्वॉल्व हो, न स्टूडेंट इन्वॉल्व हो, न पेरेंट्स इन्वॉल्व हुआ, न सोसाइटी इन्वॉल्व हुई एज़ सच, जेके बि स्टेक होल्डर्स काउंट था थियनि, या त गवर्नमेंट जी लेवल ते के हिदायतूं हुयूं, के पॉलिसीज़ हुयूं अहिड़ियूं जिन खे मद्देनज़र रखंदे करिकुलम सॼो तब्दील कयो वियो, सूबाई तोड़े, वफ़ाक़ी तोड़े, हर क़िस्म जो। हिकु त असां वटि हिकिड़ो करिकुलम आहे बि कोन, हिकिड़ो निसाब आहे बि कोन। उहे ॿिनि टिनि क़िस्म जा निसाब असां वटि साइमल्टेनियसली गॾु हलंदा आहिनि, पर उहे बि सॼा तब्दील कया विया, उन्हनि खे हिकिड़ो ख़ासि रुख़ ॾिनो वियो। तालीम फ़क़ति लिखणु पढ़णु या सिखणु सेखारण जो नालो त कोन्हे न। तालीम ज़रिए समाज जो कंहिं क़ौम जो, कंहिं ख़िते में रहंदड़ अवाम जी बाक़ाइदा उन्हनि जी सोच, फ़िकिर, उनजी नफ़्सियात जुड़ंदी आहे। जहिड़े क़िस्म जो निसाब हूंदो, जहिड़े क़िस्म जी तालीम हूंदी, उन मुआशिरे जो ज़हन ऐं माइंड मेकअप उन तरह जो थींदो आहे, या उन लाइ बि उनजो वॾे पैमाने ते इस्तेमालु करे सघिजे थो ऐं थींदो रहियो आहे। हीअ जेको निसाब में तब्दीलियूं आहियूं ऐं अणघुरिबल तब्दीलियूं आहियूं, जंहिंजो हिन धरतीअ सां, हिननि लाइक़नि सां, माण्हुनि सां तमामु उन वॾे हिसे जो को बि तालुक़ु कोन हो। ठीकु आहे। त अच्छा, पोइ जेको एजुकेशनल पूरो सिस्टम हो, उनखे जेको डैमेज कयो वियो, उहो जेको डिस्टर्ब थियो, डैमेज थियो, उन में सॼी सिधी तरह सां टीचर इन्वॉल्व कोन हो, स्टूडेंट इन्वॉल्व कोन हो, पेरेंट्स इन्वॉल्व कोन हुआ, सोसाइटी या आम माण्हू इन्वॉल्व कोन हुआ। तंहिं करे जेका वॾी लाइबिलिटी आहे तालीम जी तबाही जे बुनियादनि जी, उहा यकीननि ऐं उन ते को बि इख़्तिलाफ़ राय मां नथो सुञाणा त कोई सिंध जे अंदरि हूंदो। उहा फ़क़ति ऐं फ़क़ति मुख़्तलिफ़ दौरनि जूं जेके हुकूमतूं रहियूं आहिनि, उहे भले उहे जमहूरी हुकूमतूं रहियूं हुजनि या उहे मार्शल लॉ जूं हुकूमतूं रहियूं हुजनि। अयूब ख़ान साहिबु जनरल असां वटि प्रेसिडेंट थियो, 10-11 साल उहो वेठो, जनरल ज़ियार साहिबु वेठो 10-11 साल, विच में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंटूं आयूं आहिनि, नवाज़ लीग साहिब जूं गवर्नमेंटूं आयूं आहिनि, पर इन सभिनी दौरनि में तव्हां ॾिसंदो हिकिड़ी शइ में कंसिस्टेंसी रही आहे। त करे ऐं उन नुक़्ते ॾांहुं तवजो थो छिकाइणु घुरां त हीउ जेको निसाब में तब्दीली जो जेको रुख़ हो ऐं उहो हमेशह क़ाइमु रहियो ऐं उन तरफ़ ई रुख़ रहियो। हाणे जॾहिं हालतूं तब्दील थियूं आहिनि, हाणे जॾहिं वरी निसाब में तब्दीली जूं ॻाल्हियूं थियूं थियनि, नयूं कमेटियूं थियूं थियनि, तालीम खे सेकुलर करण जूं ॻाल्हियूं थियूं थियनि, तालीम खे वधीक साइंटिफिक बनाइण जूं ॻाल्हियूं थियूं थियनि,
तॾहिं इहा उमेदु करे सघिजे थी त तालीम वरी पंहिंजनि पेरनि ते बीहण जे लाइ पंहिंजो जॻह पई ॻोल्हे या कोशिशूं पई वठे। बाक़ी तालीम जे सिलसिले में गणती ऐं परेशानी शुरू खां रही आहे, अज़ल खां रही आहे। बैकवर्डनेस, रुजत पसंदी, जहालत ऐं रोशन ख़्याली जे विच में जंग तमामु पुराणी आहे, सदियुनि जी जंग आहे। मां वापसि अचां थो सर, मुंहिंजो सवाल 2-3 सवाल हाणे हिन में उथिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि तव्हां कयो था त जेको निसाब आहे, करिकुलम, उहा जेका आहे कोशिशि करे को कंहिंजी जेका आहे हुननि तब्दील कयो आहे। निसाब तब्दील थियो आहे सर, पोइ सिंध जे लाइ बि थियो आहे, निसाब तब्दील थियो आहे त पोइ पंजाब जे लाइ बि थियो आहे, निसाब तब्दील थियो आहे त पोइ KPK जे लाइ बि थियो आहे, निसाब जी तब्दीली बलूचिस्तान जे लाइ बि आहे। पोइ ही निसाब सिर्फ़ु सिंध में तब्दीली जे करे तबाही जो सबबु छो थियो आहे, नंबर 1। नंबर 2, निसाब जेकॾहिं असां मेन रीज़न ॾिसूं त पोइ जेका असांजा टीचर्स आहिनि हू हिन सॼी ज़िम्मेवारी खां तव्हां हुनखे सम्झो था त हुननि ते नथियो अचे। जेका असां हिकिड़ो इहो डाउनफॉल ॾिसूं था सिंध जो तालीम जो, त हुन ते तव्हां कीअं था ॾिसो? ॿिया जेका काफ़ी सारा स्टेक्स आहिनि हुननि खे कीअं था ॾिसो? पर हिन सवाल खां पहिरियों मां चाहींदुमि, तव्हां जेका ॻाल्हि कई त सिंध जी तालीम तबाह कई वई आहे, ऐं मां सवाल पुछियो त तव्हांजी नज़र में कंहिं कई आहे स्पेसिफिकली? जेकॾहिं असां ॻाल्हायूं त तव्हां हुनजो ज़िम्मेवारु हिकिड़ी ॻाल्हि कई हुकूमतनि खे तव्हां ॾियो था। हुकूमतनि में जेनेरिक हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका विफ़ाक़ में अचनि थियूं, या सिंध जी हुकूमत जे हवाले सां ॻाल्हि आहे, या तबाही जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा तव्हांजी नज़र में सवली काॾे थी वञे? ॾिसो, सिधी तरह सां जेकर भई ॻाल्हाइजे त सवाइ गवर्नमेंट जे ॿिए केॾांहुं नथी वञे। ठीकु, हिकिड़ी शयूं, हिकिड़ी ज़िम्मेदारियूं थियनि थियूं, बुनियादी ज़िम्मेदारियूं। पोइ गवर्नमेंट जी ॻाल्हि था कयूं त विफ़ाक़ी गवर्नमेंट जी ॻाल्हि था कयूं। पाण वटि पाकिस्तान में जेका सूरत रही आहे, जेका असांखे नज़र थी अचे पाण सभिनी खे, त वफ़ाक़ में जंहिं क़िस्म जी गवर्नमेंट हूंदी आहे, सिंध उहे उन तरह सां बिहेव कंदी आहे नॉर्मली। तंहिंजे करे वफ़ाक़ जी गवर्नमेंट जेका लास्ट टाइम कुझु अर्सो अॻु में नवाज़ शरीफ़ साहिब जी हुई, सिंध में खणी पीपल्स पार्टी तोड़े जो वॾी पार्टी, खटियल पार्टी, पर 1 मैन चीफ मिनिस्टर बि रहिया, हिकु वोट वारा चीफ मिनिस्टर बि रहिया आहिनि सिंध में। त वफ़ाक़ जे अंदरि जंहिंजी हुकूमत थिए थी, मार्शल जी या जमहूरी हुकूमतुनि जी, उनजो तमामु वॾो असरु थो थिए। उन्हनि सभिनी पॉलिसियुनि जो सिधी तरह सां असरु थो थिए सूबाई गवर्नमेंटुनि ते। असांजो सिस्टम कुझु हिनखे सम्झो आहे। तंहिं करे जॾहिं असीं चऊं था त भई हुकूमत, त उनजी माना रुगो सूबाई कोन्हे, उनजी माना रुगो वफ़ाक़ी कोन्हे। उनजी माना इहे सभई हुकूमतूं, सूबाई तोड़ी वफ़ाक़ी हुकूमतूं। बल्कि कुझु अर्सो अॻु में थिए त तालीम फेडरल खातो रहियो आहे। जी बिल्कुलु, तंहिंजे करे उहो सॼो असरु हुन वफ़ाक़ी गवर्नमेंट जो सिंध गवर्नमेंट ते रहियो आहे। सिंध गवर्नमेंट पाण बि को पंहिंजी वॾी विल सां के ॿियूं वॾियूं कोशिशूं कोन वरितियूं आहिनि। मिसाल, टीचर जी ज़िम्मेदारी शुरू थी थिए, भई हिकिड़ो उस्तादु आहे जेको क़ाबिल न आहे, भई क़ाबिल न आहे, उहो त स्टूडेंट थो ॿुधाए, पेरेंट थो ॿुधाए, सोसाइटी थी ॿुधाए। जॾहिं उहो भर्ती थियो पिए त उन महिल उहो क़ाबिल हो या न हो, इहो कंहिंखे फ़ैसिलो करणो हो? त अगेन रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे उहा वरी बि गवर्नमेंट वक़्त जी गवर्नमेंट ॾे, एजुकेशन डिपार्टमेंट ॾे, एजुकेशन जे मिनिस्टर ॾे, या जेके बि कमेटीज़ थियनि थियूं, जेके बि कमीशनूं थियनि थियूं, उन्हनि ॾे वेंदी सिधी तरह, अणसिधी तरह, टोटल रिस्पॉन्सिबिलिटी। ऐं मेजर ॻाल्हि थो कयां त बुनियादी जेको हुनजी ज़िम्मेदारी आहे, सानवी जुज़वी ज़िम्मेदारी में स्टूडेंट बि आहे, टीचर बि आहे, सोसाइटी बि आहे। पेरेंट्स जी तव्हांखे ॻाल्हि तव्हां मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, मूंखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधाई, चई मूं पंहिंजी बेबी दाख़िल कई हिकिड़े प्राइवेट स्कूल में, इंग्लिश मीडियम में। हाणे उहा KG नर्सरी जे पहिरें ॾींहुं वई, उनखे डायरी ते लिखी ॾिनऊं, अंग्रेज़ी में जुमिलो लिखियऊं त डू दिस होमवर्क आर दैट, मिसाल जेको बि लिखी ॾिनऊं। त हुन चयो त मुंहिंजी ज़ाल घरवारी जेका आहे, यानी ॿार जी माउ, उहा अनपढ़ियल आहे, असांजे घर में अंग्रेज़ी में कंहिंखे अचे कोन थी। हाणे इहा डायरी केरु पढ़े ऐं सम्झे जो उन मुताबिक़ ॿार खे होमवर्क कराए? त वरी था चऊं त पेरेंट्स ते ज़िम्मेवारी केतिरी ॾेई सघंदासीं? तमामु वॾी मेजॉरिटी असांजे सोसाइटी में अॼु खां 40 साल अॻु में जॾहिं तबाही शुरू थी आहे, 30 साल अॻु में शुरू थी आहे, उन वक़्तु पेरेंट्स जी सूरत हाल कहिड़ी? वॾी मेजॉरिटी त ख़ुदि हू पाण अनपढ़ियल हो, उन्हनि खे मैथ ईंदी ई छा, उन्हनि खे अंग्रेज़ी ईंदी ई छा? सिंध जे त वॾी मेजॉरिटी जे जेके औरतूं आहिनि, मारूं आहिनि, या वॾियूं भेणूं आहिनि, या मासियूं फुफियूं चाचियूं आहिनि, या पीअर ई वेंदा आहिनि, या चाचा मामा दादा नाना आहिनि घरनि में, उन्हनि खे अंग्रेज़ी इहे ईंदियूं आहिनि छा जो उहे उन्हनि खे ज़िम्मेवारियूं ॾियूं? उन्हनि लाइ इहा वॾी ॻाल्हि त हुननि पंहिंजे ॿारनि खे स्कूल लाइ स्पेयर कयो, धराड़ कोन कयो, बनी में कमु कोन करायो, दुकान ते कोन विहारियो। ठीकु आहे सर, मां वापसि जेको मां पहिरों क्वेश्चन पुछियो त करिकुलम जेको चेंज थियो, निसाब जी ॻाल्हि था कयो, उहा सभिनि जे लाइ चेंज थियो। पोइ असल में मुंहिंजी पॉइंट मुख़्तलिफ़ सूबनि जे लाइ तव्हांखे इंडिकेट बि कयो। मां चाहींदुमि थोरो डिटेल सां हिन जो जवाबु ॾियो, पर इजाज़त ॾियो त हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक था वठूं, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं। नाज़रीन, निसाब जी ॻाल्हि कई आहे प्रोफेसर डॉक्टर सिराज सियाल साहब, हुननि खां पुछूं था त
त निसाब जे हवाले सां उहो कीअं था ॾिसनि ऐं वालदेन जी जेको कंट्रीब्यूशन आहे जॾहिं असां हाणे जी कंपेरिज़न में ॾिसूं था त हिकिड़ी असांखे रेस नज़र थी अचे ॿारनि जी तालीम जे हवाले सां त हुते वालदेन जो किरदारु तमामु घणो केतिरो नज़र थो अचे त जेकॾहिं वालदेन टाइम या जीअं होमवर्क डायरी जी ॻाल्हि था कनि उहे नथा पढ़ाए सघनि त पोइ जेका आहे ज़िम्मेवारी पोइ ट्यूशन सेंटर या ॿियनि ते अचे थी हुन सॼे सिस्टम खे कीअं था ॾिसनि हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। प्रोफेसर डॉक्टर सिराज साहब असां सां मौजूदु आहिनि। जी सर, निसाब जी जेका असां ॻाल्हि कई ब्रेक ते वञण खां पहिरियों हुन ते मूं हीअ ॻाल्हि पे करणु घुरी, मूं हिन ॻाल्हि खे चिटो पे करणु घुरियो एग्ज़ाम्पल ॾेई निसाब जो, त जीअं निसाब खे तब्दीली में वालदेन जो, स्टूडेंट्स जो, टीचर जो हथु न हो, ईअं तालीम जे सिलसिले में तमामु घणियूं ॻाल्हियूं वेंदियूं आहिनि। जिन मिसाल टीचर जी भर्ती आहे, टीचर जी भर्ती में वालदेन जो को हथु कोन्हे, स्टूडेंट जो को हथु कोन्हे, सोसाइटी जो इन जनरल को हथु कोन्हे। उन लाइ सोसाइटी वोट ॾेई, पैसा ॾेई, टैक्स ॾेई हिकिड़ा इदारा ऐं हिकिड़ियूं गवर्नमेंटनि खे एतमाद कयो, उन्हनि हिकिड़ा इदारा ऐं कमीशनूं ऐं कमेटियूं ठाहे भर्तियूं कयूं। हाउ इट कम्स, इहो कीअं, इहो इन ते इंक्वायरी वेण खपे, इहो कीअं मुमकिन थियो जो एॾियुनि पघारुनि ऐं कमेटियुनि जे हूंदे जेको चवनि था त भई टीचर खे पढ़ाइणु कोन थो अचे, एतिरा टीचर कीअं भर्ती थी विया? इहे को ज़ोरी भर्ती कोन थिया हूंदा, इहे को पटियाला ऐं गस्ता ऐं सप्लाई जे जुलूसनि जे करे भर्ती कोन थिया हूंदा नाल टीचर। आख़िर इहे कंहिं त भर्ती कया हूंदा, ऐं जंहिं भर्ती कया हूंदा उन आख़िर इहो एॾो वॾो ग़लति कमु पंहिंजी ॻिची में छो कयो हूंदो, मां सवाइ कंहिं नाजाइज़ मफ़ाद खे हासिलु करण जे। इहो ई गेस करे सघूं था न त हुन जेको नाजाइज़ मफ़ाद हूंदो जेको हासिलु थियो हूंदो, जंहिंजे नतीजे में पंहिंजे ॻिचीअ में या पंहिंजे कलम जी सिग्नेचर सां हुन वाटर इशू कया हूंदा। ऐं मूंखे जेतिरी ख़बर आहे त प्राइमरी स्कूल जे टीचर जी जेका रिक्रूटमेंट आहे उहा बि का अकेलो फ़र्दु न कंदो आहे, घटि में घटि बि 3+ माण्हुनि ते मुश्तमिल कमेटीज़ टेस्टूं या इंटरव्यू वठंदियूं रहियूं आहिनि समूरनि दौरनि जे अंदरि। कीअं अची विया एतिरा माण्हू प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं जेके सफ़ाई चवनि था त न हाल आहिनि? इन करे वरी था चऊं त बुनियादी ज़िमेदारी खे जेसीं ताईं चिटो न कबो ऐं बुनियादी जेके माण्हू ज़िमेदार आहिनि तिन सां जेकॾहिं ॻाल्हियूं न थींदियूं, तिन ते जेकॾहिं प्रेशर न पवंदो, जुज़वी तरह मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स खे अक्यूज़ करे सॼो फोकस उन ते खणी वञिबो। तव्हां ॾिसो घणो करे सेमिनारनि जूं तक़रीरूं आर्टिकल्स में घणो ॻाल्हायो पियो वञे टीचर ते। हींअर कुझु अरसो अॼु खां 10-15-20 साल अॻु में घणो ॻाल्हायो वेंदो स्टूडेंट्स ते, त भई तालीम तबाह इन करे थी आहे जो स्टूडेंट पॉलिटिक्स आहे, स्टूडेंट तनज़ीमूं आहिनि उहे गुंडागर्दी थियूं कनि या हथियार थियूं खणनि, उन्हनि जे करे बदमनी आहे यूनिवर्सिटियुनि जे करे वग़ैरह वग़ैरह। काफ़ी जॻहियुनि ते मूं पाण बि चयो आहे केतिरनि स्टेजनि ते त भई सिंध जे गर्ल्स स्कूलनि में कहिड़ा गुंडा आहिनि, कहिड़ियूं गुंडियूं वेठियूं आहिनि, सिंध जे प्राइमरी गर्ल्स स्कूलनि में कहिड़ियूं गुंडियूं वेठियूं आहिनि, सिंध जे मिडिल स्कूलनि में कहिड़ियूं गुंडियूं वेठियूं आहिनि जो उते तालीम तबाह थी आहे। इहो कीअं मुमकिन आहे त MPA नथो, MPA जे हूंदे, DO EDOs जे हूंदे, हेडमास्टरनि जे हूंदे, गवर्नमेंट जी सिंसियरिटी अगरि उन जे हूंदे, टीचर अहिड़ो मुड़ुसु माण्हू थी वियो, स्टूडेंट्स अहिड़ा थी विया जो उहे तालीम खे तबाह ज़ोरी करे विया। त अगरि आउं थो सम्झां बेसिक तौर ते तव्हां चओ था त हुकूमतनि जी गवर्नमेंट जेका आहे उहा रिस्पॉन्सिबल आहे, नंबर 1। ठीकु आहे सर, मां पुछणु थो चाहियां हाणे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, ठीकु आहे मां जेकॾहिं असां 80s खां शुरू कयूं, जवाहरलाल खां शुरू कयूं, ॿियनि ॻाल्हि कयूं, पर हाणे जेकॾहिं असां रीसेंट पास जी ॻाल्हि कयूं, तव्हांजी ऐं मुंहिंजी जेका आहे ॾिसूं था वोटनि सां को हिन जेका सूबे में 6 साल थी विया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टेक ओवर कई एजुकेशन खे। पीर मज़रूल हक़ साहब हुयो जंहिंजी पंहिंजा स्टेटमेंट हुया त को 12,000 कॾहिं हुयो फ्लोर्स ते त स्कूल गोस्ट स्कूल आहिनि। हाणे जेका रिपोर्ट्स आहिनि त को 6,000 स्कूल आहिनि जेके नॉन फंक्शनल, हाणे गोस्ट स्कूलनि जो नालो नॉन फंक्शनल करे छॾियो अथनि, त नॉन फंक्शनल स्कूल्स आहिनि। 13,000 जी सेक्रेटरी साहब रिपोर्ट जमा कराई आहे त जेका इलीगल रिक्रूटमेंट्स थी वियूं आहिनि लास्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में। त हीअ जेका जमहूरी गवर्नमेंट में जॾहिं असां पंहिंजे सूबे जी ॻाल्हि था कयूं ऐं जॾहिं हुकूमत जी ॻाल्हि था कयूं जंहिंखे वोट ॾेई सिंध जे माण्हुनि इहो कमु कयो आहे, पोइ त माना तव्हांजी ऐं मुंहिंजी बेसिक तौर ते फेल्यूअर थी न, पोइ त तव्हां ई मुंहिंजा शायदि हिन निज़ाम में हाणे सूरत हाल बि आहे। यू आर वेरी राइट। 30-40 सालनि जो जेके बि कार्रवायूं हुयूं, ग़लतियूं, कमज़ोरियूं, कोताहियूं ऐं ॼाणी वाणी वेस्टेड इंट्रेस्ट खे हासिलु करण लाइ कयल कार्रवायूं, उन्हनि सभिनी गॾिजी करे शयूं एक्यूमुलेट कयूं आहिनि न। हाणे हिकिड़ो मिक़दारु टीचर्स जहिड़ो बि आहे जेको वाक़ई एतिरो क़ाबिल न आहे। स्टूडेंट्स जे अंदरि हिकिड़ो कल्चर गुज़िरियल 30-40 सालनि खां वठी इंटेक्ट थी चुको आहे। टीचर्स तनज़ीमूं मुझी पियूं आहिनि, गवर्नमेंट खे आसानी थिए थी स्केप करण जी, भॼण जी, हू कंहिं न कंहिं ते शिफ्ट था कनि रिस्पॉन्सिबिलिटी।
त असांखे यूनियनिज़म नथी करणु ॾे, लेट्स से असांखे स्टूडेंट पॉलिटिक्स नथी करणु ॾे, या असांखे सोसाइटी नथी साथ ॾे, वट एवर। मुंहिंजो इन मामले ते तमामु हिकिड़ो क्लियर पॉइंट ऑफ व्यू आहे त हिन वक़्तु गवर्नमेंट हणे थी बाक़ी स्टेक होल्डर्स ते, ऐं बाक़ी स्टेक होल्डर्स हणनि था गवर्नमेंट ते। बिल्कुलु सही आहे। इब्तिदाई ॻाल्हि जी मूं कई त उहा त ठीकु हुई त भई गवर्नमेंटूं ई हुयूं जेके ज़िम्मेदार हुयूं, सही, ऐं उन्हनि जे कोताहियुनि कमज़ोरनि जे करे हिकिड़ियूं शयूं अची वयूं, अक्यूमुलेट थी वयूं। हिन दौर में जेकॾहिं का गवर्नमेंट एजुकेशन निज़ाम खे ठीकु करणु बि चाहे त हेठि त ॿिया स्टेक होल्डर्स ॿियूं केतिरियूं ॿियूं रवायतूं क़ाइमु करे चुका आहिनि, ऐं जेके ॿिया स्टेक होल्डर्स सेमिनार था कनि, प्रोग्राम था कनि, कोशिशूं था कनि तालीम बहितर करण जूं, त गवर्नमेंट उन्हनि जे चवण ते कुझु नथी एतिरो एक्शन में अचे। इन करे टे कम थियणु खपनि साइमल्टेनियसली, सही, टे कम। ऐं उन ते आउं सम्झां थो त मीडिया जो तमामु वॾो किरदारु थी सघे थो उन्हनि टिनि शयुनि खे उजागर करणु। मां सम्झां थो त मीडिया बि पार्ट रही आहे हिन सॼे सिस्टम खे ख़राबु करण में। ऑफकोर्स सभई ॾिसो, मूं पहिरीं चयो त ज़िम्मेदार सभई आहियूं, पोइ मूं को फोकस पे करणु घुरियो त बुनियादी ज़िम्मेदार केरु? जी जी, ठीकु आहे न, जिथां उहे शयूं शुरू थियनि थियूं या जंहिंजे करे पोइ उहे शयूं बहितर न थियूं थियनि। सही, तव्हां टे पॉइंट जी ॻाल्हि पिया कयो। जी, टे कम अहिड़ा आहिनि जेके साइमल्टेनियसली बैक वक़्तु थियणु खपनि, ऐं उनखे तमामु घणो फोकस करणु खपे। नंबर पहिरियों त गवर्नमेंट ते सॼो ज़ोर ॾियणु खपे त हू तालीमी एमरजेंसी नाफ़िज़ करे, ठीकु आहे, पंहिंजी सीरियसनेस शो करे। ठीकु आहे, प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए बि उन्हनि शो कई आहे, बयाननि ज़रिए, ॻाल्हियुनि ज़रिए, पर एमरजेंसी नाफ़िज़ करे पंहिंजी सीरियसनेस शो कनि ऐं हीअ बाल पंहिंजी कोर्ट खां ॿाहिरि कढनि। सर, तव्हां पहिरीं ॻाल्हि अहिड़ी करे छॾी आहे जेका मूंखे लॻे थो त पोइ ईंदड़ 50-100 साल ताईं त मुमकिन नथी लॻे। पंजाब में आहे न, पंजाब जी ॻाल्हि न सर, मां सिंध जी ॻाल्हि था कयां। सिंध ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻाल्हि था कयूं। में आहे प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ साहिबु 1.5 महीना अॻु में उन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध जी ॻाल्हि कयूं त पोइ 100 साल ताईं ईंदड़ तव्हांखे नज़र अचे थी? ऐं सम्झां थो हीअ ज़मीन ते रहनि था, आसमान मां ही बि कोन आया आहिनि, ऐं ज़मीन ते रहंदड़ माण्हू बिलाख़िर ज़मीन ते रहंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं उनखे मञणियूं पवंदियूं, सम्झणियूं पवंदियूं। जेको एॾो प्रेशर आहे सोसाइटी जो, हींअर मीडिया जो, सोसाइटी जो, वालदेन जो, माण्हुनि में बेचैनी आहे, ऐं आलमी इदारनि इन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे। लास्ट टाइम असांजी जुडिशरी सुप्रीम कोर्ट लेवल ते इन्वॉल्व थी आहे हिन मामले में। कुझु अरसो अॻु में 10-15 साल अॻु में असांजी आर्मी इन्वॉल्व थी, सेंटरनि ते अची वेठी ऐं कापी बंदि थी कुझु टाइम लाइ। हींअर बि विच में प्रपोज़ल्स हुआ सिंध गवर्नमेंट जा, वफ़ाक़ी गवर्नमेंट जा, त भई रेंजर्स आणियूं, आर्मी आणियूं एजुकेशन जे इदारनि में। उन में कबातूं बि आहिनि, उन में माण्हुनि खे एतिराज़ बि हूंदा, पर आउं नथो सम्झां त को पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट या उन एज़ अ पॉलिटिकल पार्टी हू को प्रेशर क़बूल न कंदी ऐं कंहिं प्रेशर खे न सम्झी सघंदी, ऐं फ़क़ति ईअं ई इन पंहिंजे ज़िद होॾ ते या पंहिंजनि मजबूरनि ते क़ाइमु रहंदा। उन्हनि खे ज़रूरु बिल्कुलु कल्ह मां त शायदि थी सघे थो मुंहिंजो बीइंग एन एंकर इहा ग़लति बि थी सघे थो, पर मूंखे त कॾहिं कॾहिं होपिंग अगेंस्ट होप लॻंदो आहे। न, माज़ी में मिसाल आहिनि, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ तहरीकुनि में सभु शामिल रहिया आहिनि। सर बिल्कुलु आहिनि, पर मां जेको हाणे फैक्ट्स एंड फिगर ऐं रिज़ल्ट जे हवाले सां जेकॾहिं सिर्फ़ु मां तालीम जे हवाले सां ॻाल्हि कयां त तमामु घणो जेका आहे मायूसी जेका आहे हिननि गवर्नमेंट्स में रही आहे। पर इहा शइ एक्सपोज़ त थियणु खपे न। मिसाल जेकॾहिं सोसाइटी बार बार इंसिस्ट थी करे त बाबा तालीमी एमरजेंसी नाफ़िज़ कयो 10 सालनि लाइ, आख़िर हिननि वटि एज़ अ गवर्नमेंट या मिसाल एजुकेशन डिपार्टमेंट जो मिनिस्टर, उन वटि कहिड़ो एक्सक्यूज़ हूंदो त पंजाब में हालतूं एॾियूं सुठियूं आहिनि जो हिते करे सघिजे थो, हिते नथो करे सघिजे, या KPK में। हिते असांखे 46,000 स्कूल आहिनि जेका आहिनि असांजी सिंध जी आबादी जे लाइ, जाते जॾहिं त पंजाब में तक़रीबन सॼी आबादी में लॻभॻि 56,000 आहिनि, यानी आबादी हुननि जी असां वटि केतिरी आहे ऐं स्कूल असां वटि जेका आहिनि उन जे हवाले सां रेशो जे हवाले सां इलाही सारियूं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो ऐं मां क़तई कलामी जी माज़रत बि कयां थो, पहिरों पॉइंट तव्हां एजुकेशन जी सीरियसनेस जो ॿुधायो, ऐं ॿियो ऐं सेकेंड पॉइंट ते अचां थो, इजाज़त ॾियो त हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक जो मां उहो वठां, पोइ मां वापसि अचां थो। नाज़रीन, गुफ़्तगू हले थी तमामु सीरियस जेका आहे गुफ़्तगू जे असां हिन मोड़ ते पहुता आहियूं, जेका एजुकेशन में साईं ॻाल्हि कई त जेका आहे पहिरीं सूरत हाल ऐं जेका पहिरीं रिस्पॉन्सिबिलिटी आहे हुकूमतनि जी आहे, ऐं हाणे असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। हुन खां पोइ सेकेंड ऐं थर्ड फैक्टर जो बि पुछूं था त हू कहिड़ो सम्झनि था जंहिंसां बहितरी अची सघे थी। हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। अचो तो गुफ्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में असां कोशिशि कयूं था त प्रॉब्लम्स जॾहिं असां हाईलाइट था कयूं था हुन सां गॾु जेका सोल्यूशन्स आहिनि हुननि खे बि हाईलाइट कयूं। जेका आहे डॉक्टर साहब असांखे पहिरियों जेको सोल्यूशन ॾिनो त उहा सीरियसनेस जेका आहे हुकूमत जी जेका असांखे नज़र अचणु घुरिजे। एजुकेशन एमरजेंसी पहिरियों नाफ़िज़ करे हुकूमत जेका आहे जेका हिन वक़्त जी हुकूमत आहे यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी हुनखे पंहिंजो कमिटमेंट ऐं सिंसियरिटी आउट ऑफ वे अची शो करणी पवंदी त जेका आहे इहा सूरत हाल बहितर थी सघे थी। नंबर 1 पॉइंट आहे जी सर। नंबर 2 नंबर ॿियो त सोसाइटी जा जेके डिफरेंट स्टेक होल्डर्स आहिनि एजुकेशन जे हवाले सां सही उहे टोटल इल्ज़ाम आणनि था गवर्नमेंट ते। ठीकु आहे। हू वॾी हद ताईं सही आहिनि छाकाणि गवर्नमेंटनि जी ज़िम्मेदारी थिए थी इहा शइ। गवर्नमेंट एक्सक्यूज़ ॾिए थी स्टूडेंट पॉलिटिक्स जो ऐं यूनियनिज़म जो त भई असां हीअ करणु था चाहियूं हू करणु था चाहियूं पर असांखे स्टूडेंट पॉलिटिक्स यूनिवर्सिटीज़ में या कुझु कॉलेजनि में नथी करणु ॾिए। इवन गवर्नमेंट इहो बि एक्सक्यूज़ ॾींदी रही आहे त भई पेटेल अगस्टा सपला नालो थो खणा ऐं फपोसा या यूनिवर्सिटीज़ जूं जेके एसोसिएशन आहिनि उहे असांखे इलाही सारे मामलनि में रुकावट थी हुजनि या सां कोऑपरेट नथियूं कनि। मुंहिंजो इन ॿी पॉइंट ते चवणु हीअ आहे त इहो छो नथो मुमकिन बणिजे ऐं कंहिं तरीक़े सां इहो आवाज़ु अचे इहा ॻाल्हि पॉपुलर थिए मशहूरु थिए ऐं सभिनी खे नोटिस में अचे त इहा ॻाल्हि तमामु सवली आहे छॾाइणु। मिसाल तौरु स्टूडेंट पॉलिटिक्स ऑन रिकॉर्ड या टीचर्स जी यूनियन ऑन रिकॉर्ड ग़लति शइ न घुरंदा। ऑफ द रिकॉर्ड को माण्हू इल्ज़ाम हणी सघे थो ऐं सच बि थी सघे थो त हू कुझु घुरंदा बि हुजनि। ऑन रिकॉर्ड जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि गवर्नमेंट ॻाल्हियूं करे सभिनी सां मिसाल कराची प्रेस क्लब में करे हैदराबाद प्रेस क्लब में करे न पर मीटिंग रूम्स में बि जॾहिं सभु स्टेक होल्डर्स हूंदा आहिनि हुते त उहो ऑन रिकॉर्ड थी वेंदी आहे। जॾहिं हिकु बंदि कमरनि में कोई हिकिड़े कमरे 2 माण्हुनि सां वेही मीटिंग त ॿी ॻाल्हि आहे पर जॾहिं सभु हाणे मुंहिंजो चवणु इहो आहे त इहे ॻाल्हियूं थी ॿ डॉक्यूमेंट अचणु खपनि मैदान ते। ठीकु आहे। अच्छा सर मां मुख़्तसर तौर ते इहो पुछणु चाहींदुमि तव्हां स्टेक होल्डर्स में कंहिं काउंट था कयो हिन में जॾहिं माना मिसाल असांजी जेके कांग्रेस पार्टियूं आहिनि ऐं फ़िलहालु उन्हनि जो ज़िक्र थो कयां जंहिंजो एक्सक्यूज़ थी ॾे गवर्नमेंट। ठीकु आहे। अच्छा मतिलबु तव्हां जेका पॉलिटिकल जॾहिं का रुकावट थी ॿुधाए त ॿुधाए थी रुकावट इहा त ठीकु आहे मां सम्झी वियुमि यानी स्टूडेंट विंग्स जी ॻाल्हि था कयो स्टूडेंट पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन जी ॻाल्हि था कयो टीचर्स जी जेका ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि जी ॻाल्हि था कयो। ठीकु आहे। डेफिनेटली उन्हनि जे पंहिंजे स्टूडेंट तंज़ीमूं आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ बि आहिनि सही ठीकु आहे मदर पार्टीज़ जेके आहिनि। ठीकु आहे। हाणे इहो जेको इहा शइ टुटे न पई छिजे न पई फ़ैसिला छॾाइबा आहिनि शयूं टोड़बियूं आहिनि ॻाल्हियुनि सां टोड़बियूं आहिनि। मुंहिंजो चवणु आहे त भई हिकिड़ो दफ़ो तव्हीं असांखे सिंध ॾिसण थी चाहे ख़ासि करे असीं सभु पढ़ियल लिखियल माण्हू ॾिसणु था चाहियूं असांखे 2 डॉक्यूमेंट्स ॾेखारियो। 2 डॉक्यूमेंट्स माना स्टूडेंट तंज़ीम जो चार्टर ऑफ डिमांड छा आहे टीचर्स जे मुख़्तलिफ़ सतहनि ते जेके तंज़ीमूं ऐं यूनियनूं आहिनि उहे घुरनि छा थियूं। हू त पब्लिक कंदा आहिनि साईं। हू पंहिंजे न्यूज़पेपर में बि ॾींदा आहिनि प्रेस रिलीज़ ठाहे सभिनि खे ॾेई छॾींदा आहिनि। राइट हू त पंहिंजे आवाज़ लाइ टीवी ते वेंदा आहिनि। जी जी ऐं ॿिन्ही शयुनि जे गॾु थियण जी वॾी ॻाल्हि थो कयां जी उन ते गवर्नमेंट जो रिस्पॉन्स छा आहे। उहा हिकिड़ो बि अहिड़ो माण्हू सिंध में आहे जेको ॿुधाए सघे त पेटेल जो चार्टर ऑफ डिमांड हीअ आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध जेका आहे उहा 7 नुक़्तनि ते एग्री आहे 11 ते एग्री कोन्हे या 15 ते एग्री आहे 16 ते एग्री कोन्हे छो नथी ख़बर पए असांखे आख़िर। हीअ सोसाइटी ॼाणण थी चाहे सिंध जा तमामु घणा पढ़ियल लिखियल ऐं कंसर्न सिटीज़न्स जेके आहिनि उहे मालूम था करणु घुरनि त जेकॾहिं को एक्सक्यूज़ इहो जाइज़ आहे यूनियनिज़म जेकॾहिं का वॾी रुकावट आहे त पोइ इहा ॻाल्हि हाणे टुटणु खपे त भई हू छा पिया घुरनि ऐं तव्हीं छा था ॾेई सघो। ठीकु आहे फेयर इनफ। थर्ड पॉइंट इहा आहे त इहो फ़ैसिलो केरु करे त हुननि छा घुरियो हुननि कुझु ॾिनो न ॾिनो जेको इहो अदम एतमाद वारो माहौल आहे। गुज़िरियल 6 महीना जी तव्हां ॾिसंदो मीडिया जी रिपोर्टिंग कॾहिं कहिड़ी तंज़ीम जुलूस कढियो आहे हुन सां टॉक्स थिया आहिनि ॿेड़ी फ्री आहिनि लठियूं लॻियूं आहिनि पाणी वारियो वियो आहे वग़ैरह पर इहो इन जो को क्लाइमेक्स नथो अचे। अॻे कमेटियूं जेके ठहंदियूं आहिनि तालीम जे मामले में उहे पाण को कमु करणु चाहींदियूं आहिनि फ़क़ति त असीं फलाणो कमु कंदासूं मिसाल कुझु स्कूल असीं गोद वठंदासूं या असीं पाण एजुकेशन जे मद में को सुठो कमु कंदासूं कंहिं न कंहिं सेक्टर में। हीअ तव्हां चओ था त असां को सुठो कमु करण जी उहो न भरी आहे न हू रुॻो पाण न ॾिसो माण्हू पाण केतिरो कमु करे सघंदो आहे जी जी पर चई केतिरा कमु करे सघंदो आहे। सही उहो जेका एक्सेस आहे चई कमु कराइण जी उहा तमामु वॾी थिए थी ऐं फ़क़ति माण्हू पाण भलाऊं वज़न खणा 2 मण जी भरी खणे पियो वञा ॻोठ खे खपनि 20 मण त 20 मण त आउं कोन खणी सघंदुसि न अकेलो। सही ॻाल्हि आहे। हाणे हिन क़िस्म जी कमेटी सख़्तु ज़रूरत हुई त का हिकिड़ी अहिड़ी कमेटी हुजे जंहिंजी क्रेडिबिलिटी हुजे जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा ऐं मुख़्तलिफ़ लेयर्स जा माण्हू हुजनि जेके हिन ॻाल्हि खे विटनेस कनि जेके इहो हिन मामले खे छॾाइनि। जेको मामिलो गुज़िरियल 2-3 ॾहाकनि खां अटकियो पियो आहे त हिकिड़ा चवनि था त गवर्नमेंट नथी करे गवर्नमेंट चए थी असीं करण लाइ तयार हुई वञनि कोन। हुन ते केरु कॉन्फिडेंस कंदो तव्हांखे छॾे हुकूमत कॉन्फिडेंस कंदी हुन कमेटी ते
या पोइ जेका जंहिंजो प्रॉब्लम थिए थो मिसाल पेट एलिफ आहे या फफ़वास आहे या ॿिया ऑर्गेनाइज़ेशन स्टूडेंट ई चइजनि न था। असीं चवंदा मीडिया जे साम्हूं जे ॻाल्हियूं थियनि। ठीकु आहे। इन जो जेको सवलो इलाजु आहे सुभाणे अंगूरियूं खजंदियूं, एतिराज़ थींदा, केतिरा मुजारा थींदा सोसाइटी जे अंदरि, उन सभिनी खां बचण जो बहितरीनु तरीक़ो आहे पर आख़िर जॾहिं पार्लियामेंट जो इजलास थो हले क़ौमी असेंबली जो, सूबाई जिते कानून साज़ी थी थिए, जिते ख़ारजा पॉलिसियुनि ते ॻाल्हायो थो वञे, उते मीडिया खे इजाज़त आहे अची गैदरिंग वेही सघे थी। जी बिल्कुलु। ऐं रुगो पाकिस्तान में न, सिंध में न, पर सॼी दुनिया में आहे बिल्कुलु। त हीअ आख़िर कहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि जेके नथियूं करे सघजनि मीडिया जे रूबरू? सही करे सघजनि थियूं। तव्हां कमेटी में सर कहिड़ा आहिनि शामिल तव्हांखे ख़बर? कमेटी में उनजो पंहिंजो कोई आहिनि कोऑर्डिनेटर जी अबरार काज़ी साहब आहिनि, उहे शायदि अवामी जमहूरी पार्टी जा जी जेका पंहिंजी तालीमी कमेटी उन्हनि जी आहे जेका स्ट्रगल कंदी आहे, उन जा सेक्रेटरी बि आहिनि अदरवाइज़। ऐं मज़लक सिद्दीकी साहब आहिनि, साबिक़ वाइस चांसलर यूनिवर्सिटी जा। पंहिंजो निसार सिद्दीकी साहब आहिनि IB वारा। जी जी। पंहिंजो इहे जेके आहिनि गुल मोहम्मद रिंद साहब आहिनि। ठीकु। ऐं पंहिंजो मीर मोहम्मद परियार साहब आहिनि, साबिक़ सेक्रेटरी, उहे आहिनि। ऐं पाण मेंबर आहियां हुन कमेटी जो। इनाम शेख साहब आहिनि, अमानुल्ला शेख आहिनि। अच्छा, मां बिल्कुलु इंतिहाई इज़त ऐं एतिराम सां सभु वॾा नाला आहिनि तमामु। हिननि जी जेका पंहिंजी कमिटमेंट आहे, पंहिंजी ज़िम्मेवारियूं आहिनि, तमामु घणियूं आहिनि। मिसाल निसार साहब जी आहे या मज़रुल सिद्दीकी साहब जी बि आहे। तव्हां सम्झो था त हू अपार्ट फ्रॉम जेका हू कनि था रेगुलर हुननि जी रूटीन आहे, कमु आहिनि, हुन सां गॾु हीअ जेका एडिशनल हिकिड़ी शइ आहे हुननि खे थोरो घणो टाइम किथे मैनेज करे सघंदा? मज़ेदार ॻाल्हि आहे त कल्ह इहो अहिड़ो ज़िक्र थियो जी, ऐं उनखे एड्रेस इन तरीक़े सां कयो त भई पहिरीं मीटिंग अॼु ई तय कयो, कॉन्फ्रेंस जे रूबरू तय कयो। त कल्ह इतफ़ाक़ सां यूनानी मसली 29 जून ते कराची में शाम जो 4 बजे हुनजी पहिरीं मीटिंग तय थी आहे, जंहिंजी एजेंडा जे लाइ कमेटी अलॻि ठही आहे। ऐं उहा पहिरीं मीटिंग में TORs वग़ैरह हुन जा फाइनल थींदा, एजेंडा ठहंदी। मूंखे नथो लॻे त को हीअ कमेटी जेका आहे सभु कमु, वरी आउं दोहिरायां थो त हीअ कमेटी को सभु कमु कंदी। त इन ओरिएंटेशन खां जेकर असीं निकिरूं, हीअ कमेटी तमामु घणा ॿिया कमु करे सघे थी। हीअ कमेटी एजुकेशन जी पॉलिसी खे रिफाइन करे सघे थी, हीअ कमेटी मीडिएटर जो रोल प्ले करे सघे थी, हीअ कमेटी निगोशिएट करे सघे थी सभिनी स्टेक होल्डर सां। हीअ मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती ख़्यालु आहे। ज़ाहिर आहे असीं 29 तारीख़ गॾिबासूं त उन में उहे शयूं थींदियूं त असांजो वे ऑफ वर्क छा हूंदो, कम जो तरीक़ाकार कहिड़ो हूंदो। पर ॾिसो पूरी सोसाइटी ख़ाली पई आहे। सही ॻाल्हि आहे। अच्छा, जेको माण्हू जेतिरो क्रेडिबल आहे, जेतिरो सीरियस आहे, जेतिरो कराइतो आहे, ज़ाहिर आहे उहो ओतिरनि घणनि कमनि में इन्वॉल्व हूंदो, उहो वांदो त हूंदो ई कोन। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हाणे जेका असीं चऊं था वांदा जी ॻोल्हियूं, वांदा माना त जेके घणनि कमनि में न हुजनि, त हीअ वाक़ई उहे माण्हू आहिनि। प्रो वाइस चांसलर साहब आहिनि पंहिंजो शरारती यूनिवर्सिटी जा, शिकारपुर कैंपस जा, उहे मेंबर आहिनि हिन कमेटी जा। त हीअ उहे माण्हू आहिनि जेके सीरियस माण्हू आहिनि ऐं पंहिंजे सीरियस कमनि वारा माण्हू आहिनि। ॿियो हर उन माण्हू जे पंहिंजे रिकॉर्ड ते कंहिं न कंहिं कामयाबियूं आहिनि। मुंहिंजे नज़रनि में आउं सम्झां थो त सख़्तु तरीन ज़रूरत ई अहिड़ी कमेटी जी हुई जंहिं लाइ माण्हू पहिरियों कमेंट तव्हां वारो कनि त भई हीअ त ओवर बिज़ी आहिनि, माना हीअ एॾा कराइता आहिनि जो हिननि हीअ एॾनि कमनि सां आहिनि। पोइ चइबो त इहे जेके कम वारा माण्हू आहिनि, कराइता माण्हू आहिनि, उहे शायदि वधीक घुर्बल। सर, मां लास्ट में तव्हां खां इहो पुछणु चाहींदुमि त जेका तव्हां सिंध में हिकिड़े त स्टेक होल्डर जी ॻाल्हि कई, जेका असां ॾिठा त जेका टीचर ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, तंज़ीमूं आहिनि हुननि जूं, मां ॿिया स्टेक होल्डर्स जेका आहिनि, मिसाल आहे सिंध जी कॉमर्स पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी खे त हाणे माइनस था कयूं छो त हो न ते असां ॻाल्हायो आहे। सिंध में मीडिया जा इदारा आहिनि, मीडिया जा ॿिया असांखे नज़र अचनि था। पोइ सिविल सोसाइटी जूं तमामु घणी तंज़ीमूं आहिनि, असांखे NGO सेक्टर नज़र थो अचे, एक्टिव आहे सिंध में बिल्कुलु। इहे सभु जेका आहिनि हुननि खे तव्हां कीअं था ॾिसो? मां चाहींदुमि मुख़्तसर तौर ते तव्हां हिननि जो बि किरदारु ॿुधायो त हिन हवाले सां। जुज़वी तरह कमु कनि था, सही ॻाल्हाइनि बि जुज़वी तरह था, तालीम जे बारे में कम बि जुज़वी तरह था कनि। ऐं बाक़ाइदा सभिनी स्टेक होल्डर्स लाइ चवां थो। ठीकु, माना कॉमर्सन पार्टियुनि जे लाइ, असां मीडिया जे लाइ, सिविल सोसाइटीज़ जे लाइ, NGOs लाइ इंक्लूडिंग मां सभिनी जी ॻाल्हि थो कयां, मुंहिंजे सवाल में बि ॾिसो न, NGO खे प्राइवेट हूंदो त हुनजी हिकिड़ी कान का हद हूंदी, उन ते रहंदी, पोइ ओवरऑल एजुकेशन जी ॻाल्हि न करे सघंदी। ईअं ई सिविल सोसाइटी एनालाइज़ करे सघंदी, तजवीज़ूं ॾेई सघंदी, जेका वॾी तारीख़ घुर्बल आहे सिंध खे एजुकेशन जे सिलसिले में, त उहो हिकिड़ो अञा ताईं क्वेश्चन आहे त उहा जनरेट कीअं थिए। सही। ऐं तव्हांजो ध्यानु ॿी ॻाल्हि चकायां थो, सभिनी लिखियो आहे ऐं चयो आहे प्रिंसिपली त कंहिं बि क़ौम खे तबाह करणो हुजे त पहिरीं हुनजी तालीम तबाह कयो वग़ैरह वग़ैरह, तमामु सोनहरी ज़रीन अक़वाल जेके आहिनि से ॿुधाए मञिया विया आहिनि। हाणे इन जी उबतड़ माना कढणु खपे इन दौर में, त जॾहिं कंहिं बि क़ौम खे बहितर करणो आहे त पोइ उनजी तालीम सुधारणु खपे। हिन जो जेको वाइस वर्सा आहे,
इन ते फोकस करणु खपे। हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी सिंध में अहिड़ी न रही जेका तालीम जे सुधारे जे प्रोग्राम खे पंहिंजी क़ौमी एजेंडा जे जो हिसो बणाए। लख वाधायूं आहिनि अवामी जमहूरी पार्टीअ खे। हीअ पहिरीं पार्टी आहे, नंढड़ी आहे, पर हीअ पहिरीं पार्टी आहे जंहिं तालीम जे इशूअ खे क़ौमी सुवाल जो इशू करे खयो आहे ऐं क़ौमी जेका एजेंडा आहे सिंध जी, कालावा डैम क़ौमी एजेंडा जो हिसो आहे, बिटो निज़ाम क़ौमी एजेंडा जो हिसो आहे, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली ते क़ौमी एजेंडा में हिकिड़ियूं 8-10-15 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कॉमनली एक्सेप्टेड आहिनि सभिनी क़ौम परस्त ऐं सान्यामंद माण्हुनि वटि, सोसाइटी। काफ़ी पार्टियुनि जो क्लेम इहो आहे त असां बि तालीम जे लाइ सभिनि खां पहिरियों आवाज़ उथारियो आहे, हिन करे जेकॾहिं सोचां कोन उथारियो जी ऐं क़ौमी पॉलिसी जो बि हू चवंदा त असां सोचां हिकिड़ो रिकॉर्ड ॿी शइ थींदी आहे। मिसाल पाणी जे मामले ते सिंधी उहो पूरो रिकॉर्ड आहे न, जी 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 जलसनि जो, जुलूसनि जो, धाणनि जो, लॉन्ग मार्चनि जो, ॿियनि जो जेको ट्रेडिशन्स आहिनि हुन क़ौमी तरीक़े जे मज़ाहिमत करण जा या मूवमेंट करण जा, उन में तालीम हाणे उजागर थी आहे। सही, हाणे तालीम क़ौमी एजेंडा जो हिसो आहे। सर मां जी माफ़ी थो चाहियां, मां सिर्फ़ु लास्ट में पुछणु चाहियां थो त तव्हां सम्झो था सूरत हाल मां जेतिरो मां शायदि मायूस आहियां हिते मायूस कुन सूरत हाल न आहे? ॾिसो, ऐं तव्हां सां 100% मुतफ़िक़ आहियां। इहा ई नहज ऐं लेवल थींदी आहे जॾहिं तव्हां जहिड़ो मूं जहिड़ो माण्हू मायूसी जे गहराइयुनि ऐं तहनि ते पहुचे। उहा ई त पॉइंट हूंदी आहे जॾहिं वरी इहा उमेद करे सघिबी आहे त हाणे सवाइ हिनखे बहितर करण जो ॿियो को चारो कोन्हे। ठीकु आहे सर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी। असां जेका आहे सूरत हाल खे न सिर्फ़ु जेका प्रॉब्लम्स हुया हुननि खे तव्हांजे साम्हूं पेश कयो, पर जेका हुन जा मुमकिन तौर ते हल थी सघनि था उहा बि तव्हांजे साम्हूं पेश कया। फ़ैसिलो तव्हां ते आहे, पर पंहिंजो किरदारु ज़रूरु अदा कयो। अकेलो हिकिड़ो माण्हू, अकेली हिकिड़ी तंज़ीम, हिकु अकेली पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन उहा नथी करे सघे जेसिताईं तव्हां ऐं मां पंहिंजो किरदारु अदा नथा कयूं। हिन करे इहो ज़रूरु असांखे ॻोल्हणो आहे त तालीम जी बहितरी जे लाइ, ख़ासि तौर ते सिंध जी तालीम जी बहितरी लाइ तव्हां ऐं मुंहिंजो किरदारु किथे आहे ऐं असां कीअं हुनखे बहितर करे सघूं था। हिन सां गॾु पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।